साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे। पर कंहिं वक़्त में हिकिड़े मुल्क में हिकिड़ो इंसाफ़ वारो ऐं आकिल बादशाह हुकूमत कंदो हो। उन बादशाह खे दीन दुनिया में फ़क़ति हिकिड़ो ई पुटु हो। भला बादशाही ॿारु हुजे सो बि सिकी सिकी ॼावल हुजे, उन करे शहज़ादो ॾाढो दादिलो हूंदो हो। साईं मुंहिंजा नंढे हूंदे संगतियुनि साथियुनि तां पियो घुमंदो फिरंदो हो ऐं मौजूं वेठो माणींदो हो। साईं जॾहिं अची जवान थियो तॾहिं प्रिंस खेसि 2 सुहिणियूं शहज़ादियूं पुटु परणायूं। शहज़ादे खे घोड़े सवारी जो बि तमामु घणो शौक़ु हूंदो हो। वटि केतिरा ई उम्दा घोड़ा हुआ, पर हिकिड़ी तमामु भली घोड़ी हुयसि जंहिंसां हुनजो ॾाढो घणो प्यारु हूंदो हो। शहज़ादो साईं रोज़ानो घोड़ी ते चढ़ी संगतियुनि सां गॾिजी घुमणु वेंदो हो ऐं कॾहिं कॾहिं वरी अकेलो पिणु निकिरी वेंदो हो। उन ई साॻी शहर में हिकिड़ो लॿारी पुटु रहंदो हो जंहिंखे तमामु हसीन धीउ हुई। उन ई छोकिरी जी हुस्न जी हाक चौधारी पखिड़ियल हुई। उहा छोकिरी पंहिंजी साड़ियुनि सां रोज़ानो गॾिजी पाणी भरण लाइ दरिया ते वेंदी हुई। हिकिड़े ॾींहुं साईं ख़ुदा जी क़दर सां थियो ईअं जो शहज़ादो उन ई महिल उतां अची लंघियो जंहिं महिल ही छोकिरियूं दरिया ते हुयूं। घोड़े जे पेरनि जी ठप ठप ऐं सवार जे फुर्ताई खेनि मुतवजा कयो। इश्क जो तीर सीने में खुपी वियो ऐं शहज़ादो हिन लॿारनि छोकिरीअ ते मोहित थी पियो। साईं शहज़ादो घर त मोटी आयो पर आराम न पियो अचे। संदसि निंड फिटी वई, लोच पोच ऐं बेक़रारी में राति गुज़री। बसि ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर ई शहज़ादो घोड़ीअ ते लांग वाराई ऐं छोकिरीअ जे रस्ते ते वञी बीठो। साईं इश्क जी कान जंहिंखे लॻे तंहिंखे ख़बर हुजे। होॾां छोकिरी सहेलियुनि समेत दरिया ते पाणी भरण लाइ आई। शहज़ादे बि अची हिननि जे भॼननि जो भर वरितो। जॾहिं हू पाणी भरे मोटियूं तॾहिं शहज़ादो बि संदनि कढ हलणु लॻो। साईं अहिड़ी तरह रोज़ु थींदो हो। छोकिरीअ खे इहा ॻाल्हि न चङी लॻी ऐं लॿारनि छोकिरी खे इहा ॻाल्हि चङी न लॻी। साईं 2 ॾींहं 5 ॾींहं हफ़्तो ॾेढ सांदा महीनो ईअं गुज़री वियो। आख़िर छोकिरी कक थी पई ऐं उहो इरादो कयाईं त शहज़ादे खे अहिड़ो त सबक़ु सेखारियां जो सॼी ॼमार यादि करे। पोइ जे बादशाह खणी असांखे टपड़ खणायो ऐं लॾायो त असीं खणी लॾे वेंदासीं। साईं इहो पको पए करे छोकिरी घरां निकिती त शहज़ादो बि अची गॾियसि। जॾहिं शहज़ादे जे घोड़ीअ छोकिरी जे भरिसां आई तॾहिं हिकदमि हिन घोड़ीअ खे अहिड़ो त धकु हयाईं जो घोड़ी गश थी किरी पई ऐं शहज़ादो बि परियां वञी किरी पियो। छोकिरियूं त हली वियूं पर घोड़ी जा न उथी सा न उथी ऐं उते ई साह ॾिनई। साईं उहा ॻाल्हि बादशाह जे दादिले शहज़ादे खे ॾाढी ॾुखी लॻी, पर करे त छा करे। घर त मोटी आयो पर ॾुख विचां का बि ॻाल्हि न पियो वणेसि। साईं मुंहिंजा माठि करे ऊंधो मुंहुं वञी महिलात में लेटी पियो ऐं ख़बर ई न पई पवेसि त छा करे। नेठि दिलि में इहो पको इरादो कयाईं त इन लॿारनि छोकिरी खां उन जो बदिलो ज़रूरु वठंदुसि। उन लाइ हीअ रित रिथियाईं त कंहिं अटकल सां उन छोकिरी सां शादी करे पोइ वरी खेसि तलाक ॾिजे। उहो पको पकाए शहज़ादो धरणो हणे वेही रहियो ऐं अची ज़िद ॿधाई। न संगतियुनि साथियुनि सां मिले, न वरी कंहिंसां घुमे फिरे ऐं न ई वरी मानी टिकी खाए। सॼो ॾींहुं महिलात में वेठो हूंदो हो। साईं बादशाही ॿार हो। संगती साथी बि जॾहिं साणसि मिलण ईंदा हुआ तॾहिं उन्हनि सां चङी तरह मुंहुं न ॻाल्हाईंदो हो। उन्हनि सां चङे मुंहुं न ॻाल्हाईंदो हो। दोस्तनि पुछियसि ॾे ख़बर ख़ैरु त आहे। हुन मिड़ई अॾो सॾो जवाबु ॾेई छॾियो त मिड़ई ख़ैरु आहे। पर साईं संगतियुनि सही करे वरितो त का ॻाल्हि ज़रूरु आहे, पर असांखे नथो ॿुधाए। बहरहाल उहा ॻाल्हि नेठि वञी बादशाह खे पई। बादशाह बि पंहिंजे पुट जी बेचैनी ॾिसी डोड़ंदो आयो ऐं चयाईं, पुट तोसां कहिड़ो वेदन आहे।
शहज़ादे जॾहिं ॾिठो त बाबो मुंहिंजी हर ॻाल्हि मञण लाइ तयारु आहे, तॾहिं यकदमि चयईंसि, बाबा आउं हिकु लॿारनि छोकिरी सां प्यार थो कयां ऐं मुंहिंजी हुन सां शादी करायो। से वक़्त जो बादशाह हो, उन लाइ उहा का वॾी ॻाल्हि न हुई। सो उहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजे पुट खे दिलदारी ॾिनई त पुटु तूं फ़िकर न कर। साईं बादशाह सलामत जो दिलदारी ॾिनी त शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं उथी ख़ैर सां मानी टिकी बि खाधाई। साईं बादशाह सलामत जो हुकुम थी वियो। बादशाह सलामत यकदमि पंहिंजे वज़ीरनि मुशीन खे घुरायो ऐं के सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयईं ऐं पंहिंजे वज़ीर खे चयईं त तूं लॿारी वटि वञ ऐं खां संग जी घुर कर। वज़ीर जवाबु ॾिनो, जीअंदा क़िबला, लॿारी घटि रात अवां मुल्क जा बादशाह, इहा शादी थी नथी सघे। तंहिंखां सवाइ ही ॿिन्ही बुखिया माण्हू आहिनि। शहज़ादे खे चओ त पंहिंजे हथ खां हेठि लही वञे, उन में ई संदसि भलाई आहे। बादशाह सलामत वराणियो त मूं त घणा ई मथा मुना हया आहिनि, घणेई मथो हुन ते हयो आहे, पर छोकिरो आहे जो मञे ई नथो। बाक़ी तूं वञी सम्झाइसि, मन सही रस्ते ते अची वञे। साईं बादशाह जी इहा सलाह ते वज़ीर बि अची शहज़ादे खे घणो ई सम्झायो, पर वरियो कुझु बि कोन। साईं इश्क जो कान जंहिंखे लॻे तंहिंखे ई ख़बर हुजे। सो लाचार वज़ीर खे लॿारी वटि वञिणो पइजी वियो ऐं खेसि सॼी हक़ीक़त करे ॿुधायईं। साईं वज़ीर जी सॼी ॻाल्हि ॿुधी करे लॿारी बि टुॿी में पइजी वियो ऐं परेशान थी वियो। सो चयईं त वक़्त जे बादशाह जो वज़ीर आयो आहे, जे संग ॾिए थो त बिरादरी मां था कढणसि, जे नथो ॾिए त बादशाह ॾमरजी थो पवे, करे त सो करे छा। सो साईं आख़िरकार लॿारी वीचारे ॻाल्हि खे झले ऐं 1 महीने जी मोहलत घुरी। वज़ीर खे चयईं त 1 महीने जी मोहलत ॾे। वज़ीर हावकार कई ऐं वापसि मोटी अची शहज़ादे ऐं बादशाह खे हक़ीक़त ॿुधायईं। ते लॿारी पंहिंजी धीअ खां हाणे हिकु राति अची पुछियो शाम धारे त अमड़, ही ॻाल्हि हीअं आहे, हाणे तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे। छोकिरी चयो, जे बाबा जेको क़िस्मत में लिखियलु आहे उहो ई थींदो, जे संग न ॾींदो त बि हू मूंखे ज़ोरी बि खणी वेंदा। हू वक़्त जो बादशाह जो पुटु आहे ऐं हुनखे मॻी बि घणी आहे। उन करे इहा ॻाल्हि आउं त ईअं थी चवां त जीअं तव्हांखे सम्झ में अचे ईअं करियो। उन करे इहा माइटी खणी क़बूल ई करियो। लॿारी बि सोचियो त छोकिरी चवे सच थी, जेकॾहिं असां न बि कंदासीं तॾहिं बि हू त वक़्त जा बादशाह आहिनि। वज़ीर मुशीर सभु कुझु हुननि जो आहे, असां करे बि छा था सघूं। लॿारी खे बि इहा ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं बादशाह खे चवराए मोकिलियाईं त मूंखे इहा माइटी मंज़ूरु आहे, भले मुंहिंजी छोकिरी पंहिंजे शहज़ादे सां परणाए। साईं बसि हावकार जी देरि हुई। आख़िरकार बादशाह जे पुट जी शादी हुई, ॾाढे धामधूम सां शादी थी ऐं शहज़ादो लॿारनि सां गॾु हिकु जुदा महिलात में रहणु लॻो ऐं लॿारनि जी ॾाप करे शहज़ादे खां पंहिंजो कयल वाइदो बिल्कुलु बि विसरी वियो। जो वाइदो कयो हुअईं त हुन सां शादी करे हुनखे तलाक ॾेई हुनखे तंग करे बुछड़ो कंदो, पर लॿारनि हुनखे एतिरो त प्यार मोहबत ऐं ॾाप जे करे पंहिंजो कयो त हुनखां पंहिंजो वाइदो बिल्कुलु विसरी वियो। होॾां सां शहज़ादे जूं ॿियूं 2 ज़ालूं बि अची हैरान थियूं त कीअं शहज़ादे सां मिलिजे जंहिं हिननि खे सफ़ा विसारे छॾियो आहे। शहज़ादे खे साईं नई कुंवार जो मिली तो पुराणियूं ज़ालूं विसरी वियसि ऐं पुराणी ज़ालुनि खे अची मुड़ुस जी सार थी त शहज़ादो हाणे त मिले ई नथो। साईं इन ई सोच में हुयूं त दर ते हिकु फ़क़ीर अची सदा आई। राणियुनि जे ख़्याल में आयो त छो न उन फ़क़ीर खे शहज़ादे ॾांहुं मोकिलिजे, खेसि पंहिंजे खयल कसम जी यादगिरी ॾियारिजे। सो फ़क़ीर खे लालच ॾेई पको करे चयऊंसि, तूं शहज़ादे जे दर ते सदा आणिजांइ ऐं जॾहिं लॿारनि तोखे ख़ैरात ॾे त तूं उहा न वठिजांइ ऐं चइजांइ त मूंखे शहज़ादो पाण पंहिंजे हथनि सां मूंखे ख़ैरात ॾे ऐं बुखिया ॾे।
पोइ शहज़ादो जॾहिं तोखां उन जो सबबु पुछे त खेसि ॿुधाइजां त तुंहिंजे लॿारण ज़ाल पापीण आहे। चई हुन लॿारण जेका ज़ाल आहे सा पापीण आहे। हुन तुंहिंजे घोड़ी मारी आहे ऐं हुनजे पेट में जेको ॿारु आहे सो तुंहिंजे सिर जी तबाही जो ज़रियो बणिबो। साईं फ़क़ीर खे जो लालच मिली, ॿिन्ही माइनि लालच ॾिनी, सो फ़क़ीर यकदमि बादशाह जे दर ते वञी पहुतो। जीअं खेसि सम्झायो हुयो हो, राणीनि सम्झायो हो, तीअं कयईं ऐं सदा आयाईं ऐं शहज़ादे खे पंहिंजे कयल वाइदे जी यादगिरी पई। ऐं मथां वरी इहो अची फ़क़ीर डपु ॾिनसि ऐं त तुंहिंजे पेट में जेको तुंहिंजी माउ जो ॿारु आहे सो तुंहिंजे सिर जी तबाही आणींदो। सो डपु वराए वियसि। ऐं ॿियो वरी बादशाह जो ख़्यालु, सो यकदमि पंहिंजे नौकरनि खे हुकुम कयईं त वारो करियो हिन ॾोभागीरनि खे झंग में वञी मारे अचो ऐं साबिती लाइ संदसि अखियूं कढी आणे मूंखे ॾेखारियो। साईं बादशाह जे पुटु शहज़ादे जो हुकुम थियो। नौकर वीचारा छा कनि, मजबूर। सो नौकर लॿारण खे मारण लाइ जंग में वठी रवाना थी विया। साईं उते पहुची जॾहिं हू लॿारण खे मारण लॻा त लॿारण खेनि रोईंदे चयो त अदा भाइरो, अवी बादशाह ऐं वज़ीर मुशीरनि जा नौकर आहियो ऐं आउं बि राणी आहियां। हिन घर जी आउं बि राणी आहियां। मूंखे मारण मां भला तव्हांखे छा हाड़ हासिलु थींदो? तव्हां मूंखे छॾे ॾियो, आउं तव्हांखे दुआ कंदुसि। नौकरनि चयो, जेकॾहिं असीं तोखे छॾे बि ॾियूं त पोइ शहज़ादे खे तुंहिंजूं अखियूं कीअं ॾेखारींदासीं? उन ई टाणे हिकु हरणी साम्हूं पई वई। लॿारण उन ई न इशारो करे चयो त उन ई हरणी खे मारे उन जूं अखियूं कढी वञी शहज़ादे खे ॾियो। ऐं शहज़ादे खे ख़बर ई न पवंदी त अखियूं मुंहिंजियूं आहिनि या हरणी जूं आहिनि। सही पोइ नौकरनि बि ईअं ई कयो ऐं लॿारण जी ॻाल्हि मञी ऐं हरणी मारे उन जूं अखियूं कढी वञी शहज़ादे खे ॾिनऊं। साईं वक़्तु गुज़रंदो वियो। लॿारण उतां हलंदे हलंदे नेठि हिकु ॿिए शहर में वञी पहुती। को बि ॼाण सुञाण वारो कोन हुअसि। वञे त वञे केॾांहुं? उन ई ॿुॾतर में हुई त उतां हिकिड़े सौदागर जी हुन ते नज़र पइजी वई ऐं हुनखे मथसि कयल आई ऐं वधी अची पुछाईंसि त लॿारण, वधी अची पुछाईंसि त केरु आहीं ऐं किथे जी आहीं? लॿारण बि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायसि त कहिड़े हिन सां वेदन थियो आहे ऐं कीअं हिते पहुती आहे। तंहिं ते हुन बि सौदागर बि चयसि त अॼु खां तूं मुंहिंजी भेण आहीं, तूं हली मुंहिंजे घर टिक। रोज़ी राज़िक़ ते आहे, मिड़े ई पियो वक़्तु गुज़रंदो। सौदागर लॿारण खे घर छॾे ऐं पंहिंजी ज़ाल खे हुनजे पारत करे वापसि मोटी अची पंहिंजे दुकान ते वेठो। से लॿारण ख़ुशी सां वक़्तु गुज़ारण लॻी। हुनखे पेट बि हो। सो 9 महीने खेसि हिकु पुटु ॼाओ। नालो रखियईंसि महमूद। छोकर साईं अॼु नंढो सुभाणे वॾो अची सम्झ भरियो थियो। पाड़े जा ॿार हिन खे ॾाढो ककंदा हुआ ऐं चवंदा हुआ त हिन जो पीउ आहे ई कोन। हू ॾाढो शकी थींदो हो। आख़िर हिकु ॾींहुं पंहिंजी माउ खां पुछाईं त मुंहिंजो पीउ केरु आहे? पहिरीं त साईं माउ हुनखे नानू कयो, पर आख़िर जी तंग थी। सो माउ खे सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयो त तुंहिंजो पीउ बादशाह, तुंहिंजो ॾाॾो बादशाह ऐं तूं बि कॾहिं बादशाह थींदे। उहा ॻाल्हि ॿुधी महमूद ॾाढो ख़ुशि थियो ऐं अॻिते ठही ठुकी शान सां हलण ऐं माण्हुनि सां मिलणु लॻो। हिकु ॾींहुं ताईं सौदागर वापारी त माण्हू हो। वापार सांगे कंहिं विलायत ॾे थंभरियो। तॾहिं लॿारण चयसि, अदा हीउ तुंहिंजो भाणेजो अची वॾो थियो आहे। तूं बि हिनखे साण वठी वेंदे त कुझु पिराईंदो। हिते त रुॻो पियो सभिनी सां विड़े ऐं झेड़ा करे। महमूद खे जॾहिं इहा ख़बर पई तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो। ॿिए ॾींहुं सही संभरी मोकिलाए हू सौदागर सां गॾु सफ़र ते निकिरी पियो। हलंदे हलंदे कई विलायतूं पोइते छॾे हिकु ॾींहुं जावा ॿेट जे हिकु मुल्क में अची पहुता। महमूद पंहिंजे मामे खां मोकल वठी वियो शहर में घुमणु। घुमंदे घुमंदे हिकु मैदान में अची पहुतो।
जिते घोड़नि जी दौड़ पई थी ख़बर पियसि त साल ब साल हिते बादशाह जे साम्हूं घोड़नि जूं शर्तूं लॻंदियूं आहिनि। अॼु बि उहो ॾींहुं आहे। हिन ॾिठो त हीउ मथां ई जाइ ते हिकु आलीशान तख़्त ते बादशाह वेठो आहे। हुन ॾिठो ऐं हुन न का कई हम न का कई तुम, सिधो वञी बादशाह जे भर में वेठो। बादशाह हुन खां पुछियो, छोकर तूं केरु आहीं? छोकर जवाबु ॾिनो त मुंहिंजो पीउ बादशाह, मुंहिंजो ॾाॾो बादशाह, ऐं आउं बि कॾहिं बादशाह थींदुसि। फ़िलहालु हिते घुमणु आयो आहियां। हुनजो जवाबु ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं हुनखे वठी पंहिंजे वेझो विहारियईं। घोड़नि जे दौड़ ॾिसण खां पोइ महमूद शहर जे बाज़ार ॾिसणु वियो। जॾहिं हिन हिकु जोहरी जी दुकान वटि आयो तॾहिं ठाहीं त जोहरी हिकु शख़्स खे ठगण जी कोशिशि करे रहियो आहे ऐं चयाईं पिए थी सचा मोती आहिनि। महमूद जो उहो नाक थींदो ॾिठो सो यकदमि दुकान ते चढ़ी वियो ऐं चयाईं त केरु थो चवई हीअ सचा मोती आहिनि, तो वांगुरु हीअ बि कूड़ा आहिनि। जोहरी खे अजब थियो ऐं कावड़ बि लॻी त हीअ केरु आहे जेको मुंहिंजे कम में हरू भरू थो दख़ल ॾिए। तंहिं ते चयसि, मियां जेकॾहिं तूं हीअ सचा मोती कूड़ा साबित कंदे त आउं तोखे सॼो दुकानु ॾींदुसि, पर जे तूं कामयाबु न थिए त तूं सॼी उमिरि मुंहिंजो बानो थी रहंदे। महमूद चयो त मूंखे मंज़ूरु आहे। जोहरी चयो, चङो, आउं अमीन थो वठी अचां। दिलि में ख़्यालु कयईं त कंहिंखे कुझु पैसा ॾेई सेखारे छॾींदुसि, बसि पोइ शर्त मुंहिंजी थींदी। पर महमूद हो चालाक त यकदमि चयसि त अमीन आउं आणींदुसि। ईअं चई सिधो वियो बादशाह वटि ऐं खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। बादशाह यकदमि जोहरी खे गुज़ारायो ऐं उहा साॻी मोती शाही जोहरी खे ॾेखारियईं। जंहिं तस्दीक कई त उहे मोती कूड़ा आहिनि। उते कुप्तेसी जोहरी जूं 2 वियूं त 6 बि वियूं। मुंहुं मथो पिटींदो घर वञी वेठो ऐं महमूद संस दुकान जो मालिक थी वेही रहियो। होॾां जॾहिं महमूद खे गच देरि थी वई तॾहिं मामस खे अची ओनो थियो सो यकदमि हिन खे ॻोल्हण लाइ रवाना थिया ऐं बाज़ार मां घुमंदो हू अची उन जोहरी जे दुकान वटां लंघियो। महमूद मामे खे वेंदो ॾिसी यकदमि सॾु कयाईंसि। मामे महमूद खे ॾिसी ख़ुशि थियो ऐं ख़बरचार पुछियाईंसि। हुनखे सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयाईंसि त हाणे सॼो दुकानु पंहिंजो आहे, तव्हीं हिते वेही रहो त आउं माण्हू वठी अचां त हितां सभु सामान खणायूं। पोइ मामे खे उते विहारे हू सिधो जहाज़ ते वियो ऐं उतां माण्हू वठी सामान ढोअण लॻो ऐं नेठि समूरो सामान सड़ो खणी जहाज़ हकारियऊं। हलंदे हलंदे हिकिड़े ॿेड़ ते अची पहुता जिते राति टिकण जो फ़ैसिलो कयऊं। महमूद पहिरे ते हो ऐं ॿिया सभु निठ सुम्ही पिया। थोरी राति गुज़री त महमूद ॾिठो त 2 पखी, हिकु नंढो ऐं ॿियो वॾो, वण जे टार ते हिक ॿिए में ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। वॾे पखी चयो त जेकॾहिं को मुंहिंजो गोश्त खाए त अलाह ताला चट थी वञेसि। वरी नंढे पखी चयो त को माण्हू जेकॾहिं मूंखे मारे खाए त उहो बादशाह ई माणे। महमूद जो उहो ॿुधो त यकदमि तीर छोड़िया ऐं 2 पखी अची पट ते विया। नंढे जो गोश्त पचाए पाण खाधाई ऐं वॾो उछलाए कुतनि खे ॾेई छॾियईं। सौदागर उहो ई सुतो रहियो ऐं महमूद वरी जाॻंदो रहियो। आधी राति जो हू परियां रोशनाई हुन ॾिठी। पहरेदार खे सुजाॻ करे पाण सिधो रोशनी वियो। हलंदे हलंदे वञी हिकु बड़ जे वेझो पहुतो। छा ॾिसेसि 4 परियूं वेठियूं आहिनि, चौपड़ रांदि कनि। ख़्यालु कयईं त उन्हनि मां हिक खे ज़रूरु झलिजे ऐं जहिड़ी उछांग ॾिनई तहिड़ो परियूं त उॾामी वियो। पर हिकिड़ी परी जंहिं ढारा ऐं चौपड़ खटण ते घुरिया तंहिंखे थोरी देरि थी वई, जंहिं करे पुठियां रहिजी वई ऐं हिकिड़ो ढारो बि पोइ ते रहिजी वियसि। महमूद साईं रहियल ढारो खणी उन परी जे पुठियां पइजी वियो। हू परी थोरो अॻिते हली बीह रही ऐं हुते हिकिड़ो दरवाज़ो हो। उन में अंदरि घिड़ी वई ऐं घिड़ण वक़्तु एतिरो चयईं त जे महमूद हुजी त मूंखे ॻोल्हे हथु कजि। परी जा उहे गुफ़्ता महमूद ॿुधा ऐं ख़्यालु कयईं त अंदरि वञा, पर घार तमामु ऊन्हो हो, जंहिं करे हुन पंहिंजो उहो ख़्यालु लाथो ऐं उतां के निशान खणी वापसि माॻ ते मोटी आयो।
सही वक़्तु गुज़रंदो वियो। सुबुह जो सवेल काफ़िलो रवानो थियो ऐं कुझु ॾींहं जे सफ़र करण खां पोइ अची पंहिंजे ॻोठ जे भरिसां पहुता। उते ॿाहिरि ई महमूद खे पंहिंजा नंढपुण जा दोस्त गॾिया। तिन महमूद खे ख़बरचार ॿुधाइण लाइ तरसायो। महमूद पंहिंजे मामे खे ढारो ॾेई मोकिलियो त हीअ वञी अम्मा खे ॾे, आउं अचां थो। सौदागर खे ॾिसी लॿारण पंहिंजे पुट जी पुछा कई। चईं ॿुधायसि त उहो आयो आहे ऐं ॿाहिरि दोस्तनि सां कचहरी करे इजो अचे थो। पर सौदागर उहो ढारो जेको महमूद ॾिनो हुअसि सो रॿारण खे न ॾिनो ऐं ख़्यालु कयईं त असांजे कहिड़े कम जो ईंदो, छो न बादशाह खे ॾेई ख़ुशनूदी हासिलु करियां। वरी महमूद बि माउ खां न पुछियो त को मामे तोखे ढारो ॾिनो या न। आख़िरकार सौदागर हिकु ॾींहुं ढारो खणी बादशाह खे ॾिनो, जंहिं उहो वरी पंहिंजी राणियुनि खे ॾिनो। राणियुनि हिकिड़ो ढार ॾिसी चयो त हिन हिकिड़े ढारे मां छा थींदो, असांखे अहिड़ा ॿिया बि ढारा घुराए ॾे। बादशाह यकदमि सौदागर खे सॾायो ऐं हुकुम कयईंसि जेतिरो जल्दी थी सघे अहिड़ा ॿिया बि ढारा पैदा कर, न त फांसी ते चाढ़ींदोसांइ। सौदागर वीचारो अची हैरान थियो त हाणे छा करियां। आख़िर ॿुॾतर में पइजी वियो ऐं कुझु मोहलत घुरियईं। से बादशाह उहा ॻाल्हि खणी मञी। सौदागर घर मोटी आयो ऐं ऊंधी मंझी करे सुम्ही पियो। महमूद सौदागर खे उन हालत में ॾिठो तॾहिं पुछाईंसि त मामा छा थियो जो अहिड़े हाल में पियो आहीं। मामे चयसि बाबा ही किसो आहे। पोइ सॼी ॻाल्हि सरबस्ती करे ॿुधायईंसि। महमूद चयोसि बसि इहा बि ॻाल्हि, पाण हली था ढारा हथु करे अचूं। बादशाह वटि वञ ऐं खेसि चयो त मूंखे काए जी कोठी ऐं रेशम जी रसी तयारु कराए ॾे। सौदागर जे पेट में साह पियो ऐं डोड़ंदो बादशाह वटि वियो ऐं खांसि काए जी कोठी ऐं रेशम जी रसी जी घुर कयईं, जेके ॿिए शयूं बादशाह हुनखे मुहैया करे ॾिनियूं। उहो सामान खणाए ॿई ॼणा रवाना थिया। हलंदे हलंदे हू उन ई बरपट में पहुता जितां महमूद उहो ढारो लधो हो ऐं अची उन ई गार वटि बीठा जिते हिकु परी ग़ाइबु थी वई हुई। महमूद मामे खे चयो त हाणे आउं काए जी कोठी में वियां थो ऐं तूं मूंखे हेठि लाहींदो वञ। जॾहिं आउं ॾोर खे लोॾियां तॾहिं सम्झिजे त आउं कंहिं मंज़िल ते पहुतो आहियां, पर जेकॾहिं वरी आउं ॿी छिक ॾियां तॾहिं पेती छिके वठिजांइ। त ईअं चई हू पेती में वेठो ऐं पेती ढिरकंदी वञी हिकु मैदान में लथी। ॿाहिरि निकिरी ॾोर खे लोॾो ॾेई अॻिते हलियो। चौधारी नज़र कयईं पर कुझु बि नज़र न आयसि। थोरो अॻिभर हलियो त हिकिड़े महिला जी चोटी ॾिसण में आयसि। से तकिड़ो ओॾो ई रुख कयईं। उहा हिकु तमामु वॾी महिलात हुई, जंहिंखे हिकिड़ो नंढिड़ो दरवाज़ो हो। दरवाज़े मां घिड़ी अंदरि दाख़िल थियो त हैरान थी वियो। चओ तरफ़ बाग़ बस्तान लॻा पिया हुआ, फुहारा झिरमिर लायो बीठा हुआ, पर अजब इहो हो त माण्हू हिकु बि न हो। चौधारी सुञ लॻी पई हुई। से महमूद आस्ते आस्ते अंदरि घिड़ियो त छा ॾिसे त हिकु हसीन नौजवान छोकिरी तख़्त ते चढ़ी वेठी आहे। ही उहा ई छोकिरी हुई जंहिं महमूद खे चयो हो जे महमूद हुजी त मूंखे ॻोल्हे लॻ। छोकिरी महमूद खे ॾिसी छिरकी ऐं डप विचां चयईं त ए आदमज़ाद तूं केरु आहीं, हिते छो आयो आहीं। महमूद जवाबु ॾिनसि आउं महमूद आहियां ऐं तोखे ॻोल्हण लाइ हिते आयो आहियां। छोकिरी जो मुंहुं ख़ुशी मां बहकणु लॻो ऐं डोड़ी वञी हुनखे भाकुर पाताईं। ख़ुशी विचां ॿई कुझु वक़्तु माठ में रहिया। आख़िर महमूद हुन खां ख़बरचार पुछी तूं केरु आहीं, हिते कीअं आहीं आहीं ऐं तोखे मुंहिंजे नालनि जी कीअं पत ख़बर आहे। छोकिरी जवाबु ॾिनो त आउं पारस विलायत जी बादशाह जी धीउ आहियां ऐं हिते हिकु ज़ालिम देव जे क़ैद में आहियां, जंहिं ॿारनि कोहनि जी आबादी में हिकु बि माण्हू न छॾियो आहे। हू सुबुह जो वेंदो आहे ऐं शाम जो मोटी ईंदो आहे। हू ज़ालिम त तोखे बि खाई वेंदो, पर तूं को ख़्यालु न कर ऐं टेंशन न वठि। आउं जादू जे ज़ोर ते तोखे तोतो बणाए छॾींदुसि। महमूद चयसि त भला तोखे कीअं ख़बर पवंदी त देव आयो।
शहज़ादी जवाबु ॾिनसि त पहिरीं वाच लॻंदी, पोइ पथरनि जो मींहुं वसंदो ऐं उहा निशानी देव जे अचण जी हूंदी आहे। एतिरे में सी वाच लॻणु शुरू थी वई। शहज़ादी यकदमि महमूद ते फीणो पड़ियो ऐं हू तोतो थी वञी वण ते वेठो। हाणे पथर उॾामणु शुरू थी विया। मींहुं पियो। आख़िरकार राकास बची ठका कयो। अचण सां ई वठी रड़ियूं करणु लॻो त आदमबू आदमबू। छोकिरी चए त चरियो थियो आई छा? हिते किथां आयो आदम? जॾहिं कुझु बि नज़र न आयुसि त माठ करे सुम्ही पियो। सुबुह जो राकास उथी हलियो वियो ऐं शहज़ादी महमूद खे साॻी शिकिल में आंदो। अहिड़ी तरह कुझु ॾींहं गुज़रंदा विया। हिकु ॾींहुं महमूद शहज़ादी खे सम्झायो त तूं देव खां पुछा कर त संदसि साहु किथे आहे। शहज़ादी हावकार कई ऐं देव जे अचण खां अॻु ई कारा कपिड़ा पाए ज़ेवर लाहे मुंहुं सुॼाए वेही रही। साईं देव जो हुनखे उदास ॾिठो। तंहिं खांसि पुछो त सची कर छा ॻाल्हि आहे? छोकिरी चयोसि ॻाल्हि वरी छा आहे? तूं रोज़ु अलाए केॾांहुं थो हलियो वञे ऐं आउं हिते अकेलो वेठी आहियां। कदा सां केरु तोखे मारे विझे त पोइ मुंहिंजो छा थींदो? ईअं चई अची रोअण में पई ऐं देव टेक ॾेई चयो तूं उन जो को बि फ़िक्रु न कर, मूंखे केरु बि मारे नथो सघे। शहज़ादी चयोसि छो? भला ईअं छो आहे जो तोखे केरु बि मारे नथो सघे? राकास जवाबु ॾिनो त मुंहिंजो साहु मुंहिंजे बदन में कोन्हे, मुंहिंजो साहु हिकु ॿिए हंधि महफ़ूज़ थियल आहे। तंहिं ते शहज़ादी चयसि ईअं वरी कीअं हूंदो? तंहिं ते हुन चयो त हिन महिलात जे बाग़ जे उत्तर पासे हिकु गार आहे। हुन गार जे मथां 100 मण पथर रखियलु आहे। उहो पथर मूंखां सवाइ फ़क़ति महमूद नाले शख़्सी चोरे सघे थो। उन गार में लोह जो पिंजरो रखियलु आहे ऐं उन पिंजरे में हिकिड़ो भंवर आहे। उन ई भंवर में मुंहिंजो साहु आहे। हाणे त पक थी त मूंखे को बि मारे नथो सघे। ॻाल्हि ॿुधी शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी ऐं हुन सां खिली ॻाल्हाइणु लॻी। सुबुह जो जॾहिं राकास वियो तॾहिं हू महमूद सां गॾिजी उन गार ॾांहुं वेही ॾिसनि त बराबरि हिकिड़ो पथर रखियो आहे। महमूद हुनखे धिके परे कयो ऐं अंदरि घिड़ी वियो। गार में हिकिड़ो पिंजरो पियो हो ऐं पिंजरे में भंवर पे फेरा खाधा। महमूद यकदमि खणी भंवर खे झलियो। हुन राकास जो पाण खे झलियल सम्झो सो वठी भॻो ऐं मींहुं वाह कंदो अची पंहिंजे महिलात में पहुतो। ऐं जीअं महमूद ॾांहुं वधियो तीअं महमूद हुन भंवर जी हिकु टंग उछलाए छॾी। राकास जी बि हिकु टंग गाइब थी वई। तॾहिं बि हू हिकिड़े टंग ते धोकींदो आयो। उते महमूद भंवर जी ॿी टंग बि पटे उछलाई त राकास जी ॿी टंग बि गुम थी वई। तॾहिं बि हू राकास पेट भर रिड़ंदो आयो। महमूद हिकदमि हुनजी मुंडी मरोड़े उछलाई त हुनजी सीसी बि गाइब थी वई ऐं राकास मरी वियो। राकास जे मरण खां पोइ हू केतिरा ई ॾींहं आराम सां रहिया ऐं आख़िर हिकु ॾींहुं अहिड़ा ढारा ऐं ॿिया हीरा जवाहर पाण सां खणी अची काहे जी कोठी वटि पहुता। सामान सड़ा उन में रखी बसि कयाऊं त ॾिठऊं त जाइ रुॻो हिकिड़े माण्हू जी आहे। सो महमूद शहज़ादी खे उन में विहारे रसो लॾे शहज़ादी खे चयाईं त मथे वञी कोठी वरी हेठि मोकिलिजे त जीअं आऊं बि अचां। काहे जी कोठी जॾहिं मथे पहुती तॾहिं सौदागर हैरान थी वियो। जां खणी ॾिसे त रहण जी पेती ऐं ॿिया केतिरा ई हीरा जवाहर पिया हुआ। सौदागर जी दिलि में अची बेईमानी जागी। सो छा कयईं जो पेती भञी भोर करे छॾियईं। परी घणो ई रड़ियूं कयूं पर हुन कुझु बि न ॿुधसि ऐं परी खे वठी आणे घर विहारियईं। परी सॼो ॾींहुं पई महमूद जी यादि में रोईंदी हुई। हिकिड़े ॾींहुं सौदागर परी खे चयो त केतिरा ॾींहं पई रोईंदे, केतिरा ॾींहं रोईंदे ऐं रड़ंदे, तूं मूंसां शादी कर। परी तो सौदागर हथ धोई अची मुंहिंजे पुठियां पियो आहे। सो कुझु वक़्तु मोहलत ॾियण लाइ अर्ज़ु कयईंसि। जा ॻाल्हि सौदागर ख़ुशी सां क़बूल कई ऐं उन ख़ुशी में सौदागर हिकु वॾी दावत कई ऐं मुल्क जा मशहूरु ऐं वॾा पंडित शुभ घड़ी ॻोल्हण लाइ घुरायईं। पंडित मथो हणी हणी बीह रहिया पर वेझड़ी का संसि शादी जी शुभ घड़ी ॻोल्हे न सघिया। पर से सौदागर खे हुई तकड़ उन करे त मतां किथां महमूद अची न निकिरे। होॾा महमूद अचनी इंतज़ारु करे सम्झी वियो त सौदागर दगा कई आहे। सो अची हैरान थियो। आस्ते आस्ते पूर पचाईंदो देव जी मौलाद ॾांहुं वञणु लॻो।
उते ॾिठाई त पाड़े जहिड़ा पखी आहिनि जेके पिया देव जे ढढर खाइनि। महमूद छा कयो जो लिकंदो लिकंदो वञी हिकु पखी जे टंग खे झलियाई। पखी उॾामण लॻो। हीउ बि पखी सां गॾु उॾामंदो अची हिकु वण ते लथो। वण तां लही पहिरें पंधु अॻिते हलणु लॻो। पोयां हिकिड़ी झूपड़ी ॾिठाई। तकड़ियूं विखूं खणंदो उन पासे वियो ऐं झूपड़ी में अंदरि घिड़ी वियो। ॾिठाई त उते हिकिड़ो दरवेश वेठो आहे। ॾाढे अदब सां मिलियसि। दरवेश हुनखे मानी टिकी खाराई। कुझु ॾींहं खां पोइ जॾहिं महमूद दरवेश खां मोकल घुरी तॾहिं हुनखे 2 दॿलियूं ॾिनियूं ऐं चयईंसि, हिन वॾी दॿली में जेको गुल पियो आहे उनखे सूंघण सां माण्हू पीर मर्द थी वेंदो आहे ऐं नंढी दॿली खे वारे गुल सूंघण वारे सां वरी जवान थी वेंदो आहे। हीउ मुंहिंजे तरफ़ां तोहफ़ो अथई, हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु कमु ईंदई। महमूद दरवेश जो थोरो मञियो ऐं पंहिंजे ॻोठ जो रस्तो पुछी रवानो थियो। हलंदे आख़िर हिकु ॾींहुं पंहिंजे ॻोठ अची पहुतो। रस्ते ते महमूद वॾो गुल सूंघियो ऐं हू सचपचु पोड़ो थी पियो। ॻोठ रसण खां पोइ हू सिधो वञी हिकु कुंभार जे घर वटि बीठो ऐं कुंभार सम्झो त हिकु वॾो दरवेश आहे, सो महिमानी क़बूल करण लाइ अर्ज़ु रखियईंसि, जेको हुन ख़ुशी सां क़बूल कयो। मानी टिकी खाइण खां पोइ ख़बरचार हली। कुंभार ॿुधायसि, हिते हिकिड़े सौदागर विलायत मां हिकु निहायत सुहिणी शहज़ादी वठी आयो आहे। तंहिंसां शादी करणु चाहे थो, पर को शुभ शुगन नथो निकिरेसि। महमूद चयो, आउं वॾो पंडित आहियां, वञी ॿुधायांसि त आउं खेसि शुभ शगन कढी ॾियांसि। वञी ॿुधायांसि। कुंभार उथियो ऐं जल्दी सौदागर वटि वियो ऐं खेसि सॼो हवालु करे ॿुधायईं। सौदागर यकदमि सवारी मोकिली, जंहिं ते महमूद चढ़ी आयो ऐं ॾिठाई त महफ़िल लॻी पई आहे। जंहिंमें बादशाह बि वेठो आहे ऐं दगाबाज़ मामू बि वेठो आहे। हू यकदमि पोथी खोले पतली खोड़े वेही रहियो। घणी देरि खां पोइ हुन ॿुधायो त अॼु राति जो लगन आहे, पर सुबुह जो सिॼ उभरण खां थोरो अॻु शुभ चौघड़ियो आहे। उहो वक़्तु ईंदो त आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। सभु ख़ुशि थिया। तॾहिं नंढनि खे पीर मर्द ॾिसी खांसि पुछियो, दरवेश साईं, तव्हां बि घणी दुनिया ॾिठी हूंदी, को दोरंगी दुनिया जो तजुर्बो असांखे ॿुधायो। महमूद चयो, हा भाउ, थोरा घणा साल थिया आहिनि जो हिन मुल्क ते हिकिड़ो मशहूरु बादशाह हुकूमत कंदो हो। उहो बादशाह हिकु ॾींहुं हिकु रॿारनि ते आशिक़ थी पियो। पोइ रॿारनि हुनखे पसंदि न कयो। आख़िर हिकु ॾींहुं बादशाह ज़ोरी रॿारनि सां शादी कई। उते बादशाह जो वेठो हो, तंहिंखे उहा ॻाल्हि खे यादि आई। महमूद पोइ महफ़िल में सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त कीअं बादशाह रॿारनि खे मारण जो हुकुम ॾिनो, कीअं रॿारनि मौत खां बची, कीअं महमूद ॼाओ ऐं कीअं महमूद जे मामे साणुसि दगा कई। सौदागर जूं 2 बि वियूं त 6 बि वियूं। वीचारो ॻाढ़ो पीलो थी पियो। ॻाल्हि ख़तमु थी त बादशाह पुछियो त हाणे महमूद भला किथे आहे। महमूद चयो त उहो हिते ई मौजूदु आहे, ॻोल्हियोसि। पर बादशाह खे कहिड़ी ख़बर जो ॿुधाए। आख़िर चयाईं, मूंखे ख़बर नथी पए, तूं ॿुधा त कहिड़ो आहे। महमूद चयो त रॿारनि घुरायो। रॿारनि खे घुरायो वियो। उहो पाण ई पंहिंजे पुट खे ॻोल्हे लंदी। रॿारनि आई ऐं हेॾां होॾां ॾिसी यकदमि वञी मथे ते हथु रखियईंसि। चयईं, ख़ुदा नथो भुलायमि त मुंहिंजो पुटु महमूद तूं ई आहीं। तंहिं ते महमूद बि हिकदमि नंढी दॿली वारो गुल सूंघे पाण खे असली हालत में आणे छॾियो। रॿारनि पंहिंजे पुट खे ॾिसी हिकदमि खणी भाकुर पातो। बादशाह ऐं सौदागर ॿिन्ही पंहिंजे कए ते पछतायो। आख़िर बादशाह रॿारनि खे वठी महफ़िल में आयो ऐं पंहिंजे महल में वठी आयो ऐं महमूद खे बि शहज़ादी माणे वेठो ऐं महमूद बि शहज़ादी माणे शादी करे वेठो ऐं सौदागर खे बादशाह माफ़ी ॾिनी ऐं महमूद बि बख़्शियो। तंहिंखां पोइ सभु ख़ुशि थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। जहिड़ो मेलो उन्हनि सभिनी जो थियो, तहिड़ो शल जग जहान जो थिए। उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।